दरगाह शरीफ़ आई घोड़नि ॿधण जी जाइ न मिलंदी। जॾहिं उन खां पोइ ज़ुल्फ़कार अली भुट्टो पैदा थियो, जेके जंहिं बि उरूज ते पहुता था उहो बि ईंदो हो। पीर साईं पघारे शाह मर्दान शाह सां गॾु ईंदा। असां नंढड़ा हूंदा हुआसीं, असांजे दरगाह शरीफ़ ते कुर्सी न हूंदी ऐं सभड़ियूं घणो खणी ईंदा हुआसीं, उनखे टेक ॾेई वेहंदो हो भुट्टो साहिबु। पीर साईं पघारो ईअं वेठो हूंदो। तॾहिं खां वठी भुट्टे ख़ानदान सां असांजो वास्तो आहे। पीपल्स पार्टी पोइ ठही, पीपल्स पार्टी 77 न 71 88 में ठही। असां 88 खां वठी पीपल्स सां गॾु लॻा था अचूं, पर न को उन्हनि खां को वञी को तंग कंदा आहियूं, न कंदा आहियूं। उन्हनि सां सलाम दुआ आहे, उन्हनि जी मदद कंदा आहियूं, असांजो ख़्यालु कंदा आहिनि, असां ते तवजह ॾींदा आहिनि। उनजो एतिरे क़दुरु तव्हांखे तव्हांजो मोहतरमा बेनज़ीर चई वई त असां मशहूर शरीफ़ खे गैस ॾींदासीं। गैस असांखे 2 किलोमीटरनि खां ॾियनि पिया। असां चयो त बाबा हितां असांखे न खपे, असांखे एरिड़े खां ॾियो, छो त जेके बि ॻोठ आहे रोड सां उहे गैस थी विया, उहे गैस मिली वियो उन्हनि खे। पोइ असांखे ॾिनऊं 9 किलोमीटर परे, इन विच में मोहतरमा शहीद थी चुकी ऐं असांखे मोहतरमा आसिफ अली ज़रदारी साहबु ऐं अनवर भुट्टो हो, रमेश लाल MNA हो, इहे MNA आहे। असांखे 89 ॾींहं में 9 किलोमीटरनि खां गैस सप्लाई कयो, जेका अञा ॿरे थी। चवण जो मतिलबु इहो आहे त असांखे पीपल्स पार्टी वारनि इज़त ॾेई वेझो कयो तमामु। उनजो इहो सबूत आहे त मोहसिन खे पंहिंजो ज़िले जो डिप्टी जनरल सेक्रेटरी कयूं, बिना कंहिं पुछा जे, बिना कंहिं हिननि जे। ऐं जॾहिं इहे चवनि पिया त बाबा हे पीराणा ॿार आहिनि, तव्हां फिरी वेंदा, हीअं कंदा, त अदी फरियाल टालपुर साहिबु आहे, उन्हनि खे गोल लीको ॾेई चयो बाबा हिन जी मुंहिंजी गारंटी बि मुंहिंजी आहे, ज़िम्मेवार बि हिन जी मां आहियां ऐं जेके उन्हनि सां आहिनि ऐं तमामु घणो ख़्यालु रखंदा आहिनि। असां वटि मीर मुर्तज़ा भुट्टो बि ईंदो, आख़िरी भेरो रमज़ान शरीफ़ में आयो, उहो रमज़ान शरीफ़ ॾींहुं साईं बादशाह हुनखे कुझु ख़िदमत न करे सघिया। मूंखे यादि आहे उन्हनि ॾींहंनि में 500 रुपया ॾिना हुअसि त हे मुंहिंजी मग़रिब खां पोइ चांहि पीजांइ। एतिरे क़दुरु हो अदब में हो जो 500 रुपया मीर मुर्तज़ा जे वठण जे लाइ का वॾी ॻाल्हि कान्हे का, या हुनजे इज़त शान जे बराबरि न, पर हुन दुआ जो सम्झी। हाणे कुझु अहिड़ा अनासर आहिनि जेके वञी गिल्म जा तोपची वहे पाण न लखनि त गोॾनि ते, उन मस्ताक खे वठी साईं गादी नशीन आहे, मौज़म सां 5 भेरा मिलियो आहे, हुन सां 10 भेरा मिलियो आहे, हुन सां 20 भेरा मिलियो आहे, हुन सां ॻुझो थो ईअं करे। मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे? मूंखे साईं कहिड़ी ज़रूरत आहे? बाक़ी मुंहिंजी दरगाह शरीफ़ आहे, जेके असांजा ज़ाती दुश्मन आहिनि उहे बि कमु खणी ईंदा आहिनि त बाबा हे असांजी महिरबानी कयो, हे असांजो कमु कयो। असां उन्हनि खे कंहिं बि ॻाल्हि खे न ॾिसंदा करे कमु उन्हनि खे ॾींदा आहियूं, वञी बाबा तव्हां सुख पायो, असांखे कुझु करे न सघंदा।